अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आवां वज़ीरुनड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रुंदई तहलके काज़ी मदे ॻोठ आदम ज़लदारी जे रहवासी खानमो ज़लदारी पंहिंजे घरवारी मुस्मात सोढी ऐं पंहिंजे अज़ीज़न गुलबहार मंज़ूर ज़लदारी दिलदार फातिमा ऐं ॿियनि सां गॾु क़ुर पाक हथनि में खणी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त असांजो बिरादरीअ वारनि सां 10 साल पुराणो तकरार हलंदड़ आहे। जॾहिं 8 ॾींहं पहिरियां जवाबदारनि कीड़ो ज़लदारी, दोस्त मोहम्मद शरबत ज़लदारी, यूनुस ज़लदारी, वाहिद बख्श ऐं ॿियनि हिक अज़ीज़ जे जनाज़े ते वेंदड़ मुंहिंजे पुट मौला बख्श खे क़त्ल करे असां सां ज़ुल्म कयो आहे। हिननि चयो त बिरादरीअ वारनि सां ॿारनि जे ॻाल्हि तां 10 साल पहिरियां पुराणो तकरार हलंदड़ हो जंहिंजो फ़ैसिलो थियो हो ऐं असां ॾंड चटी बि भरे ॾिनी, लेकिन हाणे वरी जवाबदारनि मुंहिंजे पुट खे क़त्ल करे असां सां ज़ुल्म कयो आहे। हिननि वधीक चयो त असां हद जे थाणे ते शिकायत पिण कई आहे, लेकिन पुलिस जवाबदारनि सां मिली भगत करे असांजे पुट जो खून लोड़णु चाहे थी ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। मुज़ाहिरीन DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजे पुट जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।